नाज़रीन हिन वक्त आऊं मौजूद आहियां दादू जे बी सेक्शन थाणे जे हद सोमियानी लिंक रोड ते। हिते पार्को जी नेशनल लाइन आहे जेका कराची खां वञे पई ऐं इन लाइन में हिकु गिरोह पारां जो मुबैना तौर चोरी जी कोशिश कई वई आहे पेट्रोल। उन खां पोइ जे पार्को इंतज़ामिया पारां उन्हनि जो हिकिड़ो चेक बैलेंस हूंदो आहे, उन तहत जेका आहे हिन बार अवां ॾिसी सघो था फुटेजिस में अवां ॾिसी सघो था हे पार्को जी जेका टीम आहे उहा पहुची वई आहे ऐं हिन इलाइक़े खे तव्हां ॾिसी सघो था त हिन इलाइक़े खे मुकमल तौर जेको आहे सो सील कयो वियो आहे त इन जॻह ते जांच कई पई वञे त आया हे जेका लाइन जेका चोरी थिए पई आहे सील ते जेका लीक थी आहे त किथां थी आहे। अव्हां खे ॿुधाईंदो हलां त हे जेको पार्को जी लाइन मां जेको चोरी जो वाक़ियो पेश आयो आहे इहो दादू जे बी सेक्शन थाणे जे हद जे चंद क़दमनि ते पेश आहे। आईजी सिंध पारां इहे हिदायतूं कई वियूं त जेकॾहिं किथे बि पार्को जी लाइन चोरी थिए थी या अहिड़ो को वाक़ियो थिए थो त उनजी जेका टेक्निकल टीम आहे ख़ासि तौर ते जेको हद जो SHO हूंदो आहे उहो ज़िम्मेदार आहे। हिन महिल अवां ॾिसी सघो था त पार्को जी नेशनल लाइन आहे, जेकॾहिं को वॾो नुक़सान बि थी पियो सघे इन जेके मुबैना तौर जेको ॿुधायो पियो वञे जेके असांजा ज़रिया आहिनि त इहे चोरी कई पई वञे ऐं लाइन जेका आहे सो हिकु दफ़ो ॿीहर अव्हां खे सिंध वाइस जी जेका टीम आहे उहा ॾेखारींदी हले त हे पार्को जी जेका इंतिज़ामिया आहे उहा इन महिल पहुची वई आहे ऐं जांच कई पई वञे त आया इहा जेका लाइन आहे कहिड़े तरीक़े सां जेका आहे चोरी थी आहे। हे अव्हां ॾिसी सघो था त हे जेको बि पार्को जी टीम आहे उन तहत जेका आहे जांच कई पई वञे। इन हवाले सां अव्हांखे ॿुधाईंदा हलां त माज़ी में बि जेको आहे सो दादू जे बी सेक्शन थाणे या ख़ुदाबाद या मखदूम बिलाल जी हद में पार्को जी लाइन मां वाक़िया जेके आहिनि रिपोर्ट थिया आहिनि, जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि। पर हे जेको मुसलसल क़ौमी लाइन आहे या इन मां जेका चोरी जेका आहे रुकिजी न सघी आहे। हिकु दफ़ो ॿीहर हे दादू जे बी सेक्शन थाणे जी हद में जेको वाक़ियो थियो आहे त अव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके मुतलका जेके अमलदार आहिनि उहे इन हवाले सां जोगा क़दम छो न पिया कनि जो आहे रोज़ जेका हिन पार्को लाइन मां तेल चोरी मामूल बणिजी आहे। हीअ सोमनाणी लिंक आहे, भिटाई होटल जेका मशहूरु इलाइक़ो सॾियो वेंदो आहे उन पासे में अवां ॾिसी सघो था त हे जेको तेल चोरी जो हिकिड़ो वॾो वाक़ियो थियो आहे उन खां पोइ जेका आहे टीम पहुची वई आहे। हाणे इन हवाले सां हिकु वधीक ॾिसूं था त कहिड़ियूं कार्रवाई में अमल में अचनि पियूं, छाकाणि त आईजी जा इहे हुकुम आहिनि त जेकॾहिं किथे चोरी थिए थी त उन जेका ज़िम्मेवार आहे SHOs आहिनि या जेके टेक्निकल टीम जोड़ी वेंदी आहे त वाक़िया जेके थियनि पिया। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त स्ट्रिक्ट जेके हिदायतूं आहिनि उन हवाले सां बि SSP दादू पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहे मीटिंगूं कयूं वियूं आहिनि। पर हे हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे क़ौमी लाइन आहे त आया इहे जेको माफ़िया आहे जेका पेट्रोल पंप जेका चोरी पई करे त इन हवाले सां जेको आहे सो अॼु जेको आहे सो हिकु ॿी चोरी पकड़ी वई आहे। इन हवाले सां वधीक अवां नाज़रीन खे बि अपडेट कंदा रहंदासीं।